ये लुड लुड छोकरी लुड हम सजो लुडण ते थई ठीक है थियो अरे ये सागु सागु सागी पोते अच्छा तो मां कोई ते काला लगे थी तने हां मां फर्स्ट क्लास मां सब ठीक है तो ठीक है क्यों हां पेड़ डाला केड़वा चला चो तो वरी काटा अस्सलाम वालेकुम दोस्तों जी त असा जो ड्रामो है जमी फाथा आहियूं केटीएन जी तमाम जबरदस्त किस्म जी हिकिड़ी मज़ा या सोप सीरियल है तव्हां सभई दोस्त असांखे दुआ कयो मशकरनि जे ॻोठे जीअं असांजो ही ड्रामो जमी फाथा आहियूं ज़बरदस्त तरीक़े सां वञे ऐं ख़ासि तौर ते जेका शबाना सोलंगी आहे इनखे मां अॻु बि पंहिंजे ड्रामनि में रखियो आहे पाण सां गॾु ऐं ख़ासि मशकरनि जे ॻोठ में जेका असांजी जोड़ी मशहूरु थी काफ़ी दोस्तनि मूंखे चयो पियो त शबाना जो हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे जीअं अॻु में नसीर नाज़ रही आहे ऐं शमा सिंधी रही आहे पंहिंजे बाग़ियाणी दौर में हाणे शबाना सां बि उन तरीक़े सां ई साॻियो करेक्टर करे थी ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो करेक्टर अथसि ऐं ही ड्रामो तव्हांखे ज़रूरु वणंदो कीअं शबाना ॻाल्हि सही थो हाँ बिल्कुल इंशाल्लाह हिन दफ़े भी तव्हां ॾिसण न विसारिजो त इंशाल्लाह तव्हांखे ॾाढो बहितरीन मज़ो ईंदो ऐं मामे जी तमामु घणी महिनत आहे जेके बि असां हिते आर्टिस्ट आहियूं सभिनी जी महिनत आहे त अलाह कंदो रंग लाहींदो हल तरंदड़े मां मानी खणी जाए मां चवंदुसि हिकिड़े माण्हू जी मानी आहे बनीअ ते ॿिया खोड़ माण्हू वेठा आहिनि वरी चवां थो त हिकिड़े माण्हू जी मानी न ॾिजाए बनीअ ते ॿिया खोड़ 17 माण्हू वेठा आहिनि हल तो रंधणे मां मानी खणी ॾेई मां सोलो कंदासीं तव्हां ई करो हाणे घणा हवाला लेकट हल मूंसां गॾु तोखे मानी खणी ॾियां अच हल मानी खणी ॾे मानी नहीं था बस समझो था मज़ो आहे इन में तव्हांजा सीन पहिरियों सीन कराइनि कल्ह साईं सां कयो हलिया कंजू पाण काटा हल हणे न बाठा
सॼी ज़िंदगी तुंहिंजा थांव पे धोईंदा त अहिड़ा त चिलकाईंदा जो आईने वठण जी तोखे ज़रूरत ई न पवंदी तीनों हिकिड़ो विझे रोल सॼी ज़िंदगी तुंहिंजा थाम पियो धोअंदुसि उन्हनि खे अहिड़ो चिलकाईंदुसि जो सफ़ा जहिड़ो आईनो थाल में बूथ ॾिसंदी तोखे पंहिंजो बूथ नज़र ईंदो ॿी ॻाल्हि छॾे ॾे तुंहिंजी बि सफ़ाई कंदो हीअ न हेॾी ख़िदमत कंदी ॿियो न त ॻाल्हि थी करे बस तूं तुरत शादी कर ख़ामोश छोकिरा ॻाल्हायो न बाबा हा ॿुधायो ॻाल्हाए ॿियो न त ॻाल्हि थी करे बस तूं तुरत शादी कर ॿियो न त का ॻाल्हि थी करी रुगो तूं सां तुर्त शादी कर न शादी न असांजी शादी एसी ताईं न थींदी जेसीं ताईं बाबू वॾानो बाबू न थींदो इहो वॾो शर्त विझी हुई तुंहिंजी अलाए केसीं ताईं कढा रहे इहो त वॾो शर्त विझी छॾी पिणे अलाए केसि ताईं कॾहिं रहंदो पोइ तुंहिंजी माना त असां हिन कढाई आसिरे आहियूं ॿार ख़बर माफ़ करे यार। इहो अलाए केसि ताईं कॾहिं रहंदो तंहिंजी माना त असां इहे आसरे में रहूं जेसि ताईं पिणे कॾहिं मां माण्हू थिए ख़बरदार जो कढा न चओ तुंहिंजो सहुरो अचे थोरो इज़त सां ॻाल्हाए आहे त मुंहिंजो सहुरो आहे आली तूं हिन बाहि ॾिए जुमिलो मथो छा तुंहिंजो सहुरो अथई सहुरे सां इज़त सां ॻाल्हाए न मथियो मां जेको चयो इहो त वॾो शर्त विझी छॾी पिणे अलाए केसीं ताईं कढा रहे पर इहो त वॾो शर्त विझी छॾी पिणे अलाए केसि ताईं कॾहिं रहंदो तुंहिंजी पोइ वरी यको जुमिलो मिलियो तुंहिंजी तंहिंजी माना इहा त असां हिन कढाई आसिरे आहियूं पोइ त इन जी माना इहा थी न असां कॾहिं जे आसिरे आहियूं ख़बरदार हुनखे कढा न चओ इहो तुंहिंजो सहुरो अथई सहुरे सां इज़त सां ॻाल्हाए आहे त मुंहिंजो सहुरो बाक़ी आहे आली तूं हिन बाहि ॾियणु जहिड़ो आहे मुंहिंजो सहुरो आहे बराबरि मुंहिंजो सहुरो पर आहे आलनि टूअनि में बाहि ॾियण जहिड़ो अला इहो सोचियो अथई त भई पाण में शादी करियूं तो कुंवार जे पीउ खां पुछा कंदा जो कंदा त पोइ छा पुछंदा शादी कयूं पुछा कंदा त पोइ इहो त मां बि सोचां पियो थो न की पिणे गॾु इहो त मां बि सोचां पियो थो न जे पिणे गॾु हूंदो त गॾु खे पटको ॿधराइजी विहारींदा शादी जे इहो त मां बि सोचां थो न जेकॾहिं पिणे गॾु हूंदो त गॾु खे पटको इहो त मां बि सोचां थो जेकॾहिं पिणे गॾु हूंदो त गॾु खे पटको पाराए शादी में विहारींदा माण्हू असां ते खिलंदा कोन पटको न चऊं पटको इहो मां बि सोचां पियो थो जेकॾहिं सुभाणे इहो त मां बि सोचां पियो थो पिणे जे गॾु हूंदो त सुभाणे तुंहिंजी मुंहिंजी शादी थींदी उहो गॾु अची असांजे शादी में वेहंदो माण्हू असां ते खिलंदा कोन पोइ तूं अञा ज़िद थो करी न मूं माठ कई ईअं त जंहिंखे बि ख़बर न हूंदी त सभिनी खे ख़बर पइजी वेंदी मासल बचो माण्हू मां गॾु थी वियो आहे पोइ असां ते ख़ल्क किरंदी न मूं त मां